नवाज न्यूज में लिखा आ रहा हूँ यहाँ संजय सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर-ए-आज़म इमरान खान अॼु स्कर्दू जो दौरो कंदो। वज़ीर-ए-आज़म खे सी-पैक तोड़े तरक़ियाती कमनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर-ए-आज़म मेगा प्रोजेक्ट्स जो ऐलान कंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान स्कर्दू में जलसे खे ख़िताब कंदो। नून लीग के सदर शहबाज शरीफ हमजा शहबाज खिलाफ मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी। नून लीग के सदर शहबाज शरीफ बैंकिंग कोर्ट में पेश। शहबाज शरीफ चवे थो केस चालान न मिलियो आहे। हमजा शहबाज जो चवण हो त हू कानून जो एहतराम कनि था, अदालत में पेश थियनि था। पेट्रोल जूं क़ीमतूं घटि थियूं ऐं सेल्स टैक्स वधायो वियो। पंजाब के तहत PP 206 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। नून लीग, PP ऐं PTI समेत ॿिया उम्मीदवार मैदान ते लथल। 23 लख खां वधीक वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। पोलिंग जो अमल बिना के वक़्फे जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। मुल्क में कोरोना वायरस बिगे 6 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 28,849 थी वियो। 24 कलाकनि दौरान 302 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 0.70 रही। कराची के इलाइक़े गुलशन मेमार मोड़ वटि मोटरसाइकिल ऐं डंपर में टक्कर। 3 ॼणा फौत, इलाज अस्पताल मुंतक़िल। वेस्ट इंडीज़ के 3 रांदीगर के कोरोना वैक्सीन की तस्दीक थी वई। वेस्ट इंडीज़ जा रांदीगर अॼु पाकिस्तान खिलाफ T20 मैच खेली न सघंदा।